लख तीरन तलवारुन ठा मौला जी इबादत हीअं थींदी शबीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थींदी उम्मत जी इमामत हीअं थींदी लख तलवारुन तीरन ठा मौला जी इबादत हीअं थींदी ओ लख का सिर नेज़े ते सरदार संदो कठे काफ़िलो पुठियां पाकन जो सरवान हुयो अजमान हुयो सरवान हुयो अजमान हुयो काफ़िले जी क़ियादत हीअं थींदी काफ़िले जी क़ियादत हीअं थींदी लख तीरन तलवारुन ठा मौला जी इबादत हीअं थींदी लखकारी पढ़न क़ुरान मिठो मेराबन में ऐं मिंबर ते नेज़े ते तिलावत कई कारी नेज़े ते तिलावत कई कारी क़ुरान क़िराअत हीअं थींदी क़ुरान क़िराअत हीअं थींदी शबीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थींदी को खैर करे खैरात करे को मालन मां सदकात करे कुर्बान बचा गया इब्न अली कुर्बान खैरात सखावत हीअं थींदी शबीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थींदी शबीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं ॾिठा सुणे इमाम हुसैन दुनिया वारनि खे सेखारियो त निमाज़ हीअं पढ़बी क़ुरान हीअं पढ़बो अल्लाह जे हुज़ूर में सजदो हीअं कबो यजीद बेनमाज़ी आहे यजीद ज़ालिम आहे यजीद लुटेरो आहे यजीद पर हक़ खाइण वारो आहे ऐं हुसैन हक़ जे राह लिखा